जेको ज़हीन माण्हू आहे त उनखे चेयरमैन ते बीहारियो न, छो नथा बीहारियो? बीहारणु खपे न। पंहिंजो माण्हू बीहारियो, पंहिंजी नुमाइंदगी करियो, कंहिं बि वॾेरे जे चवण ते न बीहारियो। चाहे उहो लिखियल पढ़ियल माण्हू मेमन हुजे, चाहे उहो लिखियल पढ़ियल माण्हू सैयद हुजे, हू चाहे ख़ासकेली हुजे, हू चाहे मल्हा हुजे, पर हुजे ज़हीन माण्हू, हुजे होशियार माण्हू, जंहिंमें असां इहो महसूसु करियूं त हिन माण्हू में उहो क्वालिटी आहे, हीउ उहो नौजवान आहे, या हीउ असांजे ॻोठ जो चङो आहे जेको असांजा 5 कम कंदो, जेको असांजे हक़नि लाइ वञी ॻाल्हाईंदो, हीउ माल कोन खाईंदो, हीउ असांखे रोड ठाराए ॾींदो, हीउ असांखे रस्ता ठाराए ॾींदो। उन माण्हू खे तव्हां सिलेक्शन करे आणियो। पर जेके चंद माण्हू 7 सालनि खां वठी तव्हांजे मथां हुकुमरानी पिया कर, उनजो पुटु बि, उनजो ॾाॾो, उनजो भाइटियो, उनजी पोटी, उनजो ॾाॾो, उहे मतिलबु त अहिल आहिनि इहे वॾेरा, इहे हिननि जा पुट, हिननि जा चाचियूं, हिननि जूं भाइटियूं, इहे आयल। बाक़ी जेके पाण ते करोड़े हज़ारे माण्हू सभु रहूं पिया, इहे पाण सभु न आयल आहियूं। पाण में एतिरी का क्वालिटी कोन्हे, पाण काउंसलर बि कोन था थी सघूं, पाण नाज़िम बि कोन था थी सघूं, पाण चेयरमैन बि कोन था थी सघूं, एतिरा न आयल आहियूं। आयल सिर्फ़ु इहे माण्हू जेके 200-300 साल माण्हू आहे। पाण खे इन गुलामी जी ज़ंजीरनि खे टोड़णो पवंदो, पाण खे निकिरणो पवंदो। यार एतिरो सोचो त पाण माण्हुनि में एॾी वॾी गैरत आहे, जेकॾहिं मथे उघाड़े सां जेकॾहिं को पंहिंजो सोट मासा या बरादरी जो माण्हू मटे थो त पाण कुआड़ीदानी मथो फाड़े था छॾियूं। पंहिंजे 2 एकड़नि जे करे पाण विढ़िया पिया आहियूं, 2 एकड़नि जे करे 2 भाउर 3 भाउर पाण में 2 एकड़नि जे करे विढ़िया पिया आहिनि। किथे पाणी जी टुकड़ी तां खंदे जी नालीअ तां आणियो, कुआड़ी मारे छॾियूं। पाण हिननि वॾेरनि खे छो न मारियूं जेके 1000 एकड़ ज़मीन असांजूं खायो वेठा आहिनि, जेके चो तरफ़ जिन 20-30 हज़ार एकड़ ज़मीन किथां खां इहे ज़मीनूं आंदियूं? ये सभु गैर कानूनी ज़मीनूं आहिनि, ये सभु कूड़ा खाता आहिनि। पाण वटि को हिकिड़ो माण्हू को अॻियां निकिरंदो त 8 केस शुरू करे छॾींदा, नेब में केस शुरू करे छॾींदा। हिन में मिसाल तो मूं जहिड़ो ग़रीब को किथां पंहिंजो गुज़र सफ़र करेगा, मेराण गाॾी कढी आयो त पोयां टिट जी हूं मूंखे लॻंदी, हिन जट जे पुठि किथां गाॾी आंदी? अरे बाबा, आउं हुन धरती जो मालिक आहियां, मूं को गाॾी आंदी ॾोह कयुमि छा? तो हे गाॾियूं किथां आंदियूं? तो हे बंगला किथां आंदा? तो हे फार्म हाउस किथां आंदा? जेको तुंहिंजो पुटु ॼमे थो तंहिं वटि तुंहिंजे नाले ते अॻु में लर्ज़ करे गाॾी जेको तो बुक थी पई आहे, तो हे गाॾियूं किथां आंदियूं? तो हे टपड़े उन खां को सवाल करे, मूं मेरा गाॾी आंदी त वरो ॾोह करे थो, किथां आंदई, कीअं कई, छा कई, चोरी कई, ठगी कई? हले बढ़िया हालत त ॾिसो न माण्हुनि जी। असांजे कंहिं माण्हू खे तरक़ी करणु कोन था ॾियनि, असांजे कंहिं माण्हू खे सुधरणु कोन था ॾियनि। हथ मथे खणी ॿुधायो ख़ुदा कानी ॻाल्हि करियोसि त दुरुस्त या ग़लति, दुरुस्त या ग़लति? त महिरबानी करे ख़ुदा रा जेको पंहिंजो नेक माण्हू हुजे हुनजे पोयां हलो, चाहे भले आउं नथो चवां मल्हा हुजे।